सिंध जे सियाहत ऐं सकाफ़त वारे वज़ीर सैयद सरदार शाह चयो आहे त नंगर पार्कर में पाणी जो ज़ख़ीरो कंदड़ डैमुनि जी बहितरी ऐं मरम्मत लाइ कोशिश कई वेंदी। अहिड़नि ख़्यालनि जो इज़हार सरदार शाह मिठी में इंतज़ामिया ऐं लाॻापियल खातनि जे अमलदारनि सां गॾिजाणी दौरान कयो, जंहिं में खेसि सावणीअ जी तेज़ बरसातुनि जे हवाले सां कयल इंतज़ामनि बाबति तफ़सीली ब्रीफिंग भी ॾिनी वई। उन दौरान सरदार शाह सिहत, बल्दियात, मौसमियात ऐं ॿियनि लाॻापियल खातनि जे इख़्तियारनि खे हिदायत कंदे चयो त को बि ऑफिसर बग़ैर इजाज़त जे ज़िले हेडक्वार्टर न छॾींदो ऐं तेज़ बरसातुनि दौरान माण्हुनि खे तकलीफ़ खां बचाइण लाइ हर लाॻापियल खातो पंहिंजो फ़ाल किरदार अदा करे। उन मौक़े ते सूबाई वज़ीर साफ़िन सां ॻाल्हाईंदे चयो त वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जी ख़ासि हिदायत ते थरायो आहियां। सिंध हुकूमत थरपारकर ज़िले जे अवाम खे तेज़ बरसातुनि सबबि पेश ईंदड़ तकलीफ़ुनि ऐं मुश्किलातुनि खां बचाइण लाइ सरगर्म आहे। संदसि चवणु हो त नंगर पार्कर में पाणी ज़ख़ीरो कंदड़ डैमुनि जी बहितरी ऐं मरम्मत लाइ कोशिश पिणु कई वेंदी। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk